नाज़रीन, वबा कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ सरहद में लॉकडाउन आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है अब्दुल हई सावंत। जी अब्दुल हई, सनाला बिल्कुलु अॼु 28 ॾींहुं आहे सरहद में जेको आहे त उहो लॉकडाउन जारी आहे ऐं मुसलसल 28 ॾींहंनि खां लॉकडाउन जारी हुजण सबबि जेको सरहद वासी आहिनि उहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। 28 ॾींहंनि खां जेको आहे त सरहद वासियुनि जो कारोबार बंदि हुजण सबबि जेको आहे त उन्हनि जे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सरहद में जेको लॉकडाउन जारी आहे, हिन लॉकडाउन सबबि जेको आहे त शहर जा नंढा वॾा जेके कारोबार आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। यूटिलिटी स्टोर, मेडिकल स्टोर ऐं सब्ज़ी जा जेके दुकान आहिनि, फ्रूटनि जूं जेके रेड़ियूं आहिनि, जनरल स्टोर आहिनि या जेके मैकेनिकल इंजीनियरिंग जा दुकान आहिनि उहे जेके खुलियल आहिनि। ऐं उन्हनि खां अलावा जेके आहे त कपिड़ा मार्केट आहे ऐं उन खां पोइ दर्जी आहिनि, हजाम आहिनि, उन्हनि खां पोइ जेके ऑटो पार्ट्स जा दुकान आहिनि उहे जेको आहे त मुकमल तौर ते बंदि आहिनि। जंहिं सबबि जेको आहे त इन्हनि सनतुनि सां वाबस्ता माण्हू या इन कारोबार सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। मुसलसल 28 ॾींहंनि खां लॉकडाउन हुजण सबबि ऐं कारोबार बंदि हुजण सबबि जेके आहिनि त हितां जा ग़रीब ऐं पुरियत माण्हू ऐं ॾिहाड़ीदार तबिके जा माण्हू उहे सख़्तु परेशानी जे आलम में मुब्तला आहिनि। जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त 28 ॾींहं मुसलसल लॉकडाउन हुजण जे बावजूदि सरकार तरफ़ां असांजी का बि वावर न कई वई आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त या त असांखे कारोबार खुलण जी इजाज़त ॾिनी वञे जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघूं, या असांजी जेका आहे त मोहलत कई वञे।